मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मर्दन के घणो कुछ मिलंदो जन्नत में, टेंशन न वठो। मर्दन के घणो कुछ जन्नत में मिलंदो। 70 साईं हुरू मिलंदो। 70 हुरू। हिते ॾिसो न, 4 निकाह नथा थी सघनि। 4 निकाह जे लाइ, 2 निकाहनि जे लाइ असां हिते परेशान थींदा आहियूं, ऐं 2 निकाह हिते हली बि नथा सघनि। हिकिड़े हरमा जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े हरमा अचानक उन राति जो निंड अखि खुली। अखि जंहिं टाइम खुलियसि न, आयो मस्जिद में, ॾिठईं हिकिड़ो हरमा तहजुद थो पढ़े। हरमा तहजुद थो पढ़े। हुनखे चईंदा तूं कीअं तहजुद में आयो भला, कहिड़ी तुंहिंजी ख़ासियत आहे? चए मां त रोज़ ईंदो आहियां हिते तहजुद में, तोखे ख़बर न आहे छा? चए कीअं थो अचे तहजुद में, कोई माण्हू ई नथो अचे? चए ॻाल्हि इहा आहे ज़ालिम, मां शादियूं कयूं न 2। हिकिड़ी माई छा कंदी आहे, कपिड़नि में गॾु विझी ॾींदी आहे, ऐं ॿी तकड़ में पाणी गरम कंदी आहे। हे तकड़ में वटसठ थी वेंदो आहे, पोइ मां कपिड़ा पाए करे ऐं फ्रेश थी करे पोइ अची करे अलाह ॾाढो बीहंदो आहियां। पर हालांकि ॻाल्हि इहा न हुई। हाँ, ॻाल्हि ॿी का हुई। हुनखे चए तूं बि जेको आहे शादी कर, मूंखां पहिरां जेको आहे हिते मस्जिद में वेठो हूंदी। हुनजो यार वॾी ॻाल्हि आहे, तहजुद पढ़ंदो में इहो अलाह मूंसां राज़ी थींदो। ठका साईं हिन बि ॿी जेको शादी कई। 2-3 ॾींहं गुज़रिया साईं। साईं ॿियो जेको आहे न, पहिरें खां पहिरियों मस्जिद में बीठो हुयो, 1 बजे बीठो हुयो। हुनखे चई ॿुधा कीअं मालिकी थिए थी न? चाहे ख़ानदानी क़िस्म जी मालिकी थिए थी। चए क़ुरानी भेण, जॾहिं एॾो वेल हुयो त मूंखे छा ॾेख न पियो ॿुधाई? एॾो जॾहिं वेल हुयो, जॾहिं मायूं तोखे एतिरो घर में कुटनि पियूं न, त मूंखे ॿुधाई आहे मूंखे तहजुद नमाज़ न खपे, या पोइ मां फ़र्ज़ी पढ़ां। हुनजो ज़ालिम, मासां जेकी तादीद थी आहे उहा माई ख़बर आहे न। चई मायूं घर में एतिरो गोड़दियूं कनि, इन करे पोइ चवंदो हाणे अलाह जो ख़ौफ़ करे तहजुद नमाज़ मां पढ़ां। असां 2 मायुनि सां कंट्रोल करणु मुश्किल का ॻाल्हि आहे। बाक़ी साईं बरोच जेके न, वाह 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 वाह, सुभान अल्लाह, उहे साईं ख़ानदानी क़िस्म जेको आहे कंट्रोल करे वेंदा। सिंधियुनि खां ॻाल्हि ई नथी हले। सिंधी जेको आहे कंट्रोल औरतुनि ते नथा करे सघनि। बरोच साईं 3 शादियूं कनि फ़र्क़ु न पवंदो, 4 कनि फ़र्क़ु न पवंदो। पुराणी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव। 2 जेको आहे साहेड़ियूं पाण में विड़ी पियूं, 2 साहेड़ियूं पाण में विड़ी पियूं। मुड़ुस खे ख़बर पई, त आयो साईं, 2 खे साईं वॾी मार ॾिनई, ढाऊ की मार ॾिनई। मार रही करे पोइ चए ॿुधायो ठरी पियो न? हाणे ठरी पियो न? हाणे इहो हुयो बरोच जेको एॾो कंट्रोल करे इहो। अगरि को सिंधी हुजे न, जीअं तव्हांखे पोयों ॿुधायो न, टंगूं हिकिड़े सिंधी जूं बगल पियूं, टंगूं हिकिड़े सिंधी जूं बगल पियूं, त घर में शादी कई ॿी। पोइ हर साईं हाणे पहिरीं माई पहिरियों मालिकी न कंदी आहे। जंहिंखे बि हिकिड़ी माई आहे न, मालिकी न कंदसि, लिफ्ट ई न कंदी। अचानक तव्हां ॿी शादी कई न, पोइ माई जेकी आहे न, उहा मालिकी करणु शुरू कंदी, अची ज़ोर ॾींदी, तव्हांजे मथे में तेल विझंदी। पोइ हिन यार ॿी मां शादी कयां थो, ॾिसां पोइ कीअं मुंहिंजी ॾिसो मालिकी थी करे। ॿी शादी कई साईं, हाणे पहिरीं माई अची साईं ज़ोर शुरू थी विया, मथे में तेल विझणु शुरू थी वियो, ॾाढी मालिकी लेपी। इहा माई चए पई जीअं मुंहिंजे तरफ़ माइल थिए। हुनजो निभागी जेकॾहिं करे पहिरियों मूंखे एतिरो प्यारु ॾियां त मां ॿी शादी छो कयां भला? एतिरी मोहबत मूंखे पहिरियों ॾियां न, ते मां ॿी शादी हिन टाइम छो कयां? मथे में सूर छो खणा? पोइ साईं हाणे नई माई आई, उहा बि चई मां बि मोहबत कयां। पोइ अची रोज़ साईं जो टकर पाणे में, हो चए मां ख़िदमत कयां, हे चए मां। पोइ हुनजो हे मुंहिंजो पूरो जेको बदन आहे न, इनखे 2 हिस्सनि में कन्वर्ट कयूं था। हे हितां खां वठी करे हे सॼो हिसो पासो तुंहिंजो आहे, हेॾां वारो पासो तुंहिंजो आहे। हिन ॿांह खे ज़ोर तूं ॾे, टंग खे ज़ोर तूं ॾे, हिन ॿांह खे ज़ोर तूं ॾे, टंग खे तूं ॾे। ईअं हिकिड़े दफ़े साईं ॿाहिरां आयो, थकी करे, सफ़ा थकी करे आयो साईं, टंग जे मथां हीअं चाढ़े वेठो। ईअं यार मर्द हूंदा आहिनि न घर में, टंग जे मथां ईअं रखे वेंदा आहिनि न। औरत साईं हिकिड़ी आई, चए अरे मुंहिंजी टंग जे मथां टंग पई आहे, मुंहिंजी टंग जी ॾोई खणी करे ठका टंग खे कढाईंसि। हे टंग लही हुई हेठि साईं। हे माई आई हाणे, चए मुंहिंजी टंग खे तूं वरितो आहे? साईं उहो ॿी को हथोड़ो ॿोथोड़ो साईं हुयो को ढगा साईं, ॿी साईं हे दाउन में पूरो थी वियो साईं। 2 टंगूं हेठि साईं किरी पियसि। हाणे चए मां त तोबा कयुमि, पर ॾाॾनि खे पोइ हिते नसल खे जेको आहे यादि कराईंदो त 2 शादियूं जेको आहे न कजो। हा, पावरफुल हुजो, ताक़तवर हुजो न, ऐं सम्झो कंट्रोल थी वेंदो न, पोइ 4 बि शादियूं कयो। बाक़ी जेकॾहिं असां वांगुरु, मां वांगुरु, पाण वांगुरु कमज़ोर हुजो न, हे वाट वठो बसि। इहो जेको आहे बहितरु आहे। मुफ़्ती तारिक मसूद जे चकर में न अचिजो। मुफ़्ती तारिक मसूद रोज़ चवंदा 3 शादियूं, 4 शादियूं, 5 त न 4 शादियूं, रोज़ फज़ल ॿुधंदो आहे। पोइ हिकिड़े दफ़े ॿुधाई, चए मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां थो, चए अलाह जे कोस में वॾी परेशानी आहे, वॾो जेको टेंशन आहे, चए उहा मूंखे ई जेको ख़बर आहे हिन टाइम। चए फज़ल तव्हांखे ॿुधायां थो, बाक़ी घटि मासां बि नथी थिए। हा साईं, तकड़ में मथां इहो बयानु ॿुधी करे मशहूरु त फेमस थी वियो आहे, पर मथां तव्हां बि उन चकर में अची करे मामिलो न गड़बड़ करे छॾियो। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।